समूरे मुल्क जियां ठिकराठो मुबारकपुर में भी बिनी जहानन जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जो ॾिहाड़ो जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हर तरफ़ सावन झंडनि जी झलक ऐं हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा ऐं लब्बैक या रसूलल्लाह जा नारा ॿुधण में पिया आया। शहर तोड़े ॻोठनि खे महबूब जी आमद जे ॾिहाड़े जे करे सावन झंड सां सींगारियो वियो हुयो। मुख़्तलिफ़ ॻोठनि में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में महफ़िलूं पिणु मुनक़िद कयूं वयूं ऐं उलमा कराम पारां पाण सॻोरनि जी ज़िंदगी मुबारक ते तकरीरूं करे ऐं नात ख़ाननि पारां ख़ातिबुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नातूं ऐं मौलूद पढ़ी आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलनि खे बाग़ बहार करे छॾियो। आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे, अॼु असांजो ईद जो ॾींहुं आहे। हा, जेको असां अॼु सॼी संगत जी वॾी महिरबानी जो अची असांखे ख़ुशी जे मौक़े में अची शरीक थिया आहिनि। सो इहा वॾी संगत जी महिरबानी आहे। इहो हर साल इहो जेको आहे इहे रैलियूं आड़े दड़े खां शाहपुर महर खां इहे जेके आहिनि इहे ईंदियूं आहिनि ऐं इहो ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। असां जेको हर साल इहा ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, पर हाणे त माशाअल्लाह हिन दौर में त काफ़ी जेको आहे अॻे खां हर साल वधीक जेको आहे इज़ाफ़ो थींदो थो वञे। हा, असांखे अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। ख़ुशी में असांखे कहिड़ा लफ़्ज़ चऊं, जेतिरा चऊं ओतिरा घटि आहिनि। संगत जी वॾी महिरबानी जेके उते भेटूर आया ऐं उतां थी शाहपुर पहुतासीं, इहो ख़ासि करे मां सॼनि जो शुक्रियो अदा कयां थो। लख लख शुक्र आहिनि जो असांखे सोणे नबी पाक अलैहिस्सलाम अता फ़रमाए। सोणे महबूब जी आमद जी ख़ुशी में अॼु बाबरकत ॾियारो जुमे जो ॾींहुं आहे ऐं सभ खां वधीक असांजे लाइ ख़ुशी इहा आहे जो रमज़ान शरीफ़ जी ईद हुजे या ईद उल अज़हा हुजे, सभ खां वधीक ईद मिलाद शरीफ़ जी आहे, छो त महबूब अलैहिस्सलाम असांखे अलाह ताला अता फ़रमायो ऐं लख शुक्राना ॻायूं था उन सोणे महबूब जा, जंहिं महबूब अलैहिस्सलाम खे अलाह ताला नबूअत सां रिसालत सां नवाज़ो। पाकिस्तान जी सुन्नी अवाम वांगुरु आशिकाने मुस्तफ़ा जमायत अहले सुन्नत शाहपुर महर लोही शरीफ भेटूर शरीफ गाढ़ो दड़ो मुबारकपुर जी जमायत अहले सुन्नत व जमात असां जेके आहियूं अॼु शाहपुर महर नाज़िम ख़ान पंप ते हाज़िर आहियूं। सिर्फ़ु इन ई मक़सद जे लाइ निकिता आहियूं त इहा ख़ुशी आसमान में भी मल्हाई वई, ज़मीन में भी मल्हाई वई। असां गुनाहगार पंहिंजे महबूब जी इन आमद वारी ख़ुशी जे लाइ असां निकिता आहियूं। अल्लाह ताला असांजी रैली खे हिन जलूस के कबूल फरमाए। हर तरफ़ हर पासे हर जगह आशिकान रसूल पारां प्रोग्राम मुनक़द करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में अक़ीदत ऐं मुहब्बत जा नज़राना पेश किया विया। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराठो।